बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाकाई ऐं ओगल ढकण जो बयान कुछ मसला उन जे बारे में वज़ाहत कंदो हलां त पाकाई जो छा तरीक़ो आहे, ओगल ढकण जो छा तरीक़ो आहे। मसलो बदन कपड़नि ऐं नमाज़ जी जॻह जी पाकाई करणु फ़र्ज़ आहे, जेको आम कुतुब में इन मसले जो दलील मौजूदु आहे। मसलो ग़लीज़ा पलीती जेकॾहिं बदन या कपिड़े ते लॻल आहे, जेका दरहम खां वधीक आहे त धोअणु फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं न धोताई ईअं ई नमाज़ पढ़ियाई त नमाज़ दुरुस्त न थींदी। आलमगीर में इन मसले जो दलील मौजूदु आहे। मसलो जेकॾहिं ग़लीज़ा पलीती दरहम जेतिरी आहे त उनखे धोअणु वाजिबु आहे, जॾहिं त उन खां थोरी हुजण वारी सूरत में धोअणु सुन्नत आहे। इन ई मसले जो दलील आलमगीर जे अंदरि मौजूदु आहे। मसलो दरहम खां घटि लॻल पलीती सां नमाज़ पढ़णु मकरूह तंज़ी आहे ऐं दरहम जेतिरी लॻल पलीती सां नमाज़ पढ़णु मकरूह तहरीमी आहे। इन्हनि ॻाल्हियुनि जो यादि रखणु खपे। इन्हनि मसलनि जो मसलो बदन या कपिड़े जी चोथीं हिसे खां वधीक खे निजाज़त ख़फ़ीफ़ा लॻी आहे त उनखे धोअणु ज़रूरी आहे। जेकॾहिं बिना धोअण जी नमाज़ पढ़ियाई त नमाज़ कोन थींदी। इन मसले जो दलील आलमगीर जे अंदरि मौजूदु आहे। मसलो नमाज़ पढ़णु बैदि कपिड़े में दरहम खां वधीक लॻल निजाज़त ग़लीज़ा ॾिठाई ऐं ख़बर नथी पवे त उहा पलीती कॾहिं लॻी त पढ़ियल नमाज़ न मोटाईंदो। आलमगीर में इन मसले जो दलील मौजूदु आहे। मसलो ॿिनि कपिड़नि ते पलीती लॻी जेका हर हिकु कपिड़े ते दरहम खां घटि आहे, मगर जेकॾहिं ॿिन्ही खे गॾिजे त दरहम खां वधीक वञे त उनखे धोअणु ज़रूरी आहे ऐं बिना धोअण जे नमाज़ पढ़णु दुरुस्त न आहे। आलमगीर में इन मसले जो दलील मौजूदु आहे। मसलो हिकु शख़्स वटि सिर्फ़ 2 कपिड़ा आहिनि जिन खे दरहम खां वधीक पलीती लॻल आहे, उन्हनि मां जंहिं में वणेसि उन में नमाज़ पढ़े। मसलो त घटि में घटि पेरनि रखण ऐं सजदो करण जी जॻह पाक हुजे। माण्हू जेको नमाज़ पढ़ंदा आहिनि त उन्हनि खे पाकाई जो ख़्यालु कोन रखंदा आहिनि ऐं घणा माण्हू त इहो नमाज़ जे दौरान इहो बि शइ कोन रखंदा आहिनि त पाकाई कहिड़ी शइ जी करणु घुरिजे ऐं कहिड़ी शइ जी ओगल ढकणु घुरिजे। जो इंसान जा उज़ू आहे न, जिस्म जा उज़ू आहे, त शरीयत चवे थी त नमाज़ जे दौरान कहिड़नि उज़वनि सां नमाज़ मकरूह थिए थी, मकरूह तंज़ी थिए थी, मकरूह तहरीमी थिए थी। उन्हनि जो असांखे ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे त नमाज़ जे दौरान त पलीती जेकी आहे उनजो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे। अक्सर करे उहे जेके बीमार माण्हू हूंदा आहिनि, तकलीफ़ वारा जेके उज़र में हूंदा आहिनि, उन्हनि खे इन शयुनि जो सोचणु खपे त असां मुस्लमान नमाज़ पढ़ूं था पर पाक थी करे पोइ नमाज़ पढ़ूं। छो असांजी फ़र्ज़ु आहे पाकाई करणु, पाक थियणु ऐं सफ़ाई हुई अधु ईमान आहे त उन जे करे इन शयुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। ऐं नमाज़ जे दौरान जेके माण्हू ॿाहूं मथे करे, ॿाहूं खुंजे करे हेसिताईं पोइ नमाज़ पढ़ंदा आहिनि, इहो मकरूह आहे। उलमा कराम फरमाइनि था जेकॾहिं एॾी तकड़ आहे रकात वञे थी त भले वञी ले, पर वज़ू करे ॿाहुनि जा इहे जेके आहिनि ॿाहुनि जा गुड़ा इहे हेठि करे पोइ नमाज़ पढ़े। जेकॾहिं इहे मथे करे थो त ओगल में शुमारु थियनि था ऐं इन्हनि सां नमाज़ मकरूह थिए थी। ऐं जेकॾहिं घर में मौजूदु कमीस न आहे, पोइ जेकॾहिं उन में पढ़े थो जसी में नमाज़, जेकी पोड़ा वॾी उमिरि में पढ़ंदा आहिनि, मौजूदु न आहे का शइ त उन में पढ़ी सघे थो, जाइज़ आहे, को हर्ज कोन्हे। पर जेकॾहिं मौजूदु बि आहे पोइ उन में पढ़े थो त नमाज़ मकरूह थींदी। जेकॾहिं पटको मौजूदु आहे, पटको मौजूदु रखियो आहे, पोइ बि टोपी में नमाज़ पढ़णु मकरूह आहे। ऐं घणा माण्हू इन शयुनि जो ख़्यालु कोन रखंदा आहिनि त पटको सुन्नत आहे, पर हुज़ूर अलैहिस्सलाम जो सभु सुन्नतूं असांजी अखियुनि जो ताज आहिनि। जेके मूं मसइला ॿुधाया विया उन्हनि मसइलनि जी किताब जो हवालो ॾींदो वञा, इरशादुल फ़िक़ह, जंहिंजो मुसन्निफ़ शेखुल हदीस व तफ़सीर हज़रत अल्लामा साईं क़िबला साईं मुफ़्ती अब्दुर्रहमान ठटवी दामत बरकातुहुल्लाह अलैह साईं जो किताब लिखियलु आहे। जंहिं मंझां मूं तव्हांखे मसइलनि जी वज़ाहत कई, मसइला ॿुधो ऐं शेयर कयो ऐं ॿियनि ताईं पहुचायो त पलीती कहिड़ी आहे ऐं इहो ज़हनशिन कयो, जांच कयो, पुछा कयो त पलीती जा कहिड़ा क़िस्म आहिनि, पलीती जा घणा क़िस्म आहिनि, कहिड़ी पलीती सां कपिड़ो पाक थिए थो ऐं पाक थिए थो, पलीत थिए थो। इहे शयूं जेके शरीयती मसइला पुछण में को बि ऐब कोन्हे। माण्हू वॾी उमिरि ते पइजी वेंदा आहिनि, पोइ उहे मसइला पुछंदा आहिनि त असांजा नौजवान जेके उन ते टोक तंज़ कंदा आहिनि त हिन उमिरि में तूं थियो ई तोखे ख़बर कोन्हे। ऐं के दोस्त मूंखां सुवालु कयो त नमाज़ में सना पढ़णु छा आहे, फ़र्ज़ु आहे, वाजिबु आहे, सुन्नत आहे, मुस्तहब आहे, अलहम्द पढ़णु छा आहे। त इहे जेके सुवाल वॾी उमिरि वारा माण्हू पुछनि था त उन्हनि खे जवाबु मोहबत में ॾियणु घुरिजे। छो कहिड़ी ख़बर उन्हनि जे ज़हन मां उहा शइ हटी वई हुजे त
त असां मुस्लमाननि जो कमु आहे हिक ॿिए जी रहनुमाई करणु। जेकॾहिं असां थोरे थोरे मसइले ते कंहिंखे झिड़कींदासीं, कंहिंखे झाबू ॾींदासीं, जेकॾहिं ग्रुपनि में को सुवाल करे थो त असांजो कमु आहे उनजी रहनुमाई कयूं, उनखे झिड़कियूं न। कंहिं बि क़िस्म जो सुवाल करे थो त उनखे पंहिंजे मुंहं सां थधे दिमाग़ सां शरीयत जे हवाले सां उनखे सम्झायूं। अलाइना इलल बलाग।